वक्त असी मौजूद आहियूं ठिकराडो रोड़ी रोड ते, जिते फुलपोटरा बिरादरी जे पंहिंजे ई जेको अॻूणे वाइस चेयरमैन आहे उन जे ख़िलाफ़ु एहतजाज करे रही आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेको बासर अॻूणो वाइस चेयरमैन आहे संदन ख़िलाफ़ु ऋण ॿारे ॾिनो आहे, जंहिंमें वधीक अचो त उन्हनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। मसलो साईं इहो असांजी ॿकरियूं चोरी थी वियूं, पोइ उहे असां ॻोल्हे पंहिंजा चोर लधा हुआसीं, माइट हुया चोर बि, पोइ उहे चोर असां ॿधाया हुआसीं। चोरनि जी हेल्प करे पियो अॻूणो वाइस चेयरमैन हनीफ फुलापोटो। असांजी ॻाल्हि हले कोन पई, असां ग़रीब मिसकिन। पोइ असां पंहिंजे सरदारनि साहिबनि वटि वियासीं, सियासी माण्हुनि वटि बि वियासीं, उन्हनि खां बि जेका थी सघी सपोर्ट कई, महिरबानी उन्हनि जी बि। ऐं हींअर अपील कयूं था बाला ऑफिसरनि खे, SSP साहिब खे बि अपील करियूं था, DIG साहिब खे बि अपील करियूं था, SHO साहिब खे अपील करियूं था असांखे पंहिंजो ॾोह रिकवरी कराए ॾियनि। साईं असांजी ॿकरियूं चोरी थी वियूं, असां उहे चोर ॿधायासीं। चोरनि ॿधाइण खां पोइ असांखे धमकियूं मिली वियूं। असांजे अॻियां रस्ता वाइस चेयरमैन अॻूणो वाइस चेयरमैन उन्हनि धमकियूं ॾिनियूं वियूं। ऐं साईं असांजे अॻियां रस्ता रोक थी वई। असांजे मथां वरी कूड़ा इल्ज़ाम हया विया, संदा माल कढी असांजे ॻोठनि ते फायरिंग करे उते अची बीह, चयूं असांजी चोरी थी वई आहे, हरू भरू नाजाइज़ी कई थी वञे, असां सां ज़ुल्म कयो थो वञे। असांजो मुतालबो आहे असांखे पंहिंजी रिकवरी थिए, असांखे पंहिंजो हक़ु मिले, असांजी पंहिंजी जेकी शइ आहे उहा वापसि कई वञे। मसलो इहो आहे त टियों माण्हू ॿधाया यकीन ॿधल हुया। पोइ टियों ॾींहुं असां SA साहिब चौथे ॾींहुं घुरायो, वियासीं असां थाणे ते। उतां असां जॾहिं वापसि थियासीं त अॻियां पप ते हिन जो ट्रिपियासीं, क्रॉस कयोसीं त हमरा अॻियां बीठा हथियार खयूं, मथां फेर कयूं, हमिलो कयूं। फुलापोटरा आहिनि, इहे हनीफ फुलापोटरा वाइस चेयरमैन, उन फेर कराया। वरी टियों ॾींहुं माल कराए असांजे ॻोठ ते जीअं यरगाला बणाए जीअं फेर कया त फेरिंग कयूं ॾाढी, त माल आया आहिनि असांजो, असां ना ज़ुल्म था कनि साईं, असांजो हक़ु थियो वञे। फुलापोटरा आहिनि, पंहिंजा ई फुलापोटरा आहिनि, माइट आहिनि। तंहिंखां पोइ वरी उनमें कंहिं विच में पिया आहिनि अची माण्हू, त वरी चोर कढाया अथऊं, साईं तव्हांजो फ़ैसिलो करायूं अथव। फ़ैसिले खां पोइ बि फ़ैसिलो बि न थियो असांजो। वरी हुन असां थाणे ते वियाऊं, त थाणे त अॻु अची वठी बीह रहिया आहिनि, सिधियूं गोलियूं हुयूं। त पोइ मिड़ई कंहिं में हनीफ हुयो, मिसाल को बि हिन में हुयो मत में, हुनजे में असांजो मुतालबो आहे त इन ते सख़्ती अचे, इहो माल असांजो माल मोटे ऐं इंसाफ़ कयो वञे। चोर असांजी ॿकरियूं कढी विया, चोरनि ॿकरियूं कढियूं, उहे फुलापोटरा हुया। उन्हनि खे ॿधायोसीं, ॿधाइण में उन्हनि जी मालिकी घणी, मालिकी जीअं थिए पई, चोरनि खे कुझु कोन पियो थिए, इंसाफ़ इहो न पियो थिए त इन्हनि चोरनि खां पुछिजे। चङनि खे असां भॻासीं ढुकियासीं, पर चङनि कोई बि इंसाफ़ इहो न कयो त इन्हनि खां पुछूं त इहे चोर आहिनि न आहिनि। वेतर उन्हनि चोरनि खे एतिरी ताक़त ॾिनऊं, जे थाणनि तो फ़िरियाद करे भाॻियो मोटे पियो त उन जो अघु ॾेई ऐं उन खे गोलियूं हणणु, फायरिंग करणु मथां, त चङा असांजा उहे फुलापोटरा आहिनि, वसीम फुलापोटरो ऐं असगर फुलापोटरो। हिन महिल बि जेको आहे इंसाफ़ इहो नथो थिए, अञा माल उन सां गॾु ड्रामनि में ड्रामा ठाराए ऐं कोशिश इहा आहे त मतिलबु इन्हनि खे ॻोठ वारा जेके बि शरीफ़ आहिनि असांजी बिरादरी में, इन्हनि खे सख़्ती ॾेई मोहम्मद आलम खे असां सुस्तु कयूं। असांजो इहो मुतालबो आहे त असांजो इहो आहे त सरदार साहिब खे बि असांजी अपील आहे, असांजे मुआंडनि खे बि इहा अपील आहे त महिरबानी करे इन मसइले खे हक़ु सम्झी ऐं हुनखे पंहिंजो हक़ु वठी ॾियनि। मुज़ाहिरीन इहो मुतालबो कयो DIG सखर, SSP सखर ऐं वस वारनि खां त असांजी थियल चोरी वापसि कराई वञे, ऐं जेके असां ते बेबुनियाद बासर जेके आहिनि अॻूणो वाइस चेयरमैन जंहिंमें ऐं कुझु बिरादरी जा ॿिया माण्हू आहिनि, उहे जेके असां ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, उन्हनि खे कूड़ो सम्झो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। SHO सालेपट ऐं DSP रोहिड़ी ऐं SSP सखर खां पिणु हिननि मुज़ाहिरीन मुतालबो कयो त असां सां जेका चोरी थियल आहे उहा बि वापसि कराई वञे, ऐं हीअ जेको असांजे ख़िलाफ़ु बासरनि ऋण ॿारियो आहे उन जे ख़िलाफ़ बि का कार्रवाई कई वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराडो।